मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। मटियारी ज़िले में 15 सेप्टेम्बर 2025 खां 9 सालनि जी ॼमार खां वठी 14 सालनि जी ॼमार ताईं जे छोकिरियुनि खे सर्वाइकल कैंसर, ह्यूमन पेपिलियोमा वायरस HPV यानी बच्चेदानी जे कैंसर खां बचाव जे टुकन हणण वारी मुहिम शुरू कई पई वञे। मुहिम जी कामयाबी लाइ अॻुवाट इंतज़ाम करण जे हवाले सां अॼु हिकु गॾिजाणी डिप्टी कमिश्नर टू मटियारी इकरा जन्नत भट्टी जी सदारत हेठि लतीफ़ हाल मटियारी में थी। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे ADC टू तालीम खाते जा अमलदारनि खे हिदायत कई त ज़िले जे मरनी प्राइमरी, सेकेंडरी ऐं हाई स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि जा अंग अखर फराहम कया वञनि, न त जीअं उन हिसाब सां टुका हणण वारियूं टीमूं जोड़े मुहिम खे कामयाब बणाए सघिजे। हिन तालीम खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त इहे टुकनि हणण वारी मुहिम खां अॻु पंहिंजे इदारनि में जागरता मुहिम शुरू कनि त जीअं शागिर्दियाणियुनि तोड़े संदनि वालिदेन खे इन ख़तरनाक बीमारी बाबति ॼाण मिली सघे। हुन चयो त समूरनि खातनि खे ऑन बोर्ड वरितो वञे त जीअं मुहिम दौरान मुकमल कवरेज यकीनी बणाए सघिजे। गॾिजाणी खे ब्रीफिंग ॾींदे HPV में मुहिम जे फोकल पर्सन डॉक्टर अली रज़ा मेमण ॿुधायो त ही मुहिम 12 ॾींहं हलंदी, जंहिं दौरान 9 सालनि खां 14 सालनि जी ॼमार जे छोकिरियुनि खे टुका हयां वेंदा, जंहिं लाइ 63,194 जो हदफ़ मुक़रर कयो वियो आहे ऐं हदफ़ खे हासिल करण लाइ 64 टीमूं फील्ड में कमु कंदियूं। हुन ॿुधायो त इन वैक्सीन लॻाइण सां 70% कैंसर जी शिर खे घटाए सघिजे थो। हुन ॿुधायो त जेके छोकिरियूं स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे वैक्सीन करण लाइ LHV ऐं सिहत लाइ कमु कंदड़ गैर सरकारी तंज़ीमुनि जो सहकार हासिल कयो वेंदो। हुन इहो बि ॿुधायो त वैक्सीन करण बाद उन्हनि खे हिकु कार्ड जारी कयो वेंदो, जॾहिं त उन्हनि जे स्क्रीनिंग जो अमल बि जारी रखियो वेंदो। हुन ॿुधायो त हिन मुहिम जो मक़सदु नींगरियुनि खे सर्वाइकल कैंसर खां तहफ़ुज़ फराहम करणु आहे। सिंध जो सिहत खातो, तालीम खातो ऐं ॿिया लाॻापियल इदारा गॾिजी हिन मुहिम खे कामयाब बणाइण लाइ गॾियल तौर कमु कंदा। सिहत खाते पारां वालिदेन खे अपील कई वई आहे त हू खाते जी टीम सां मुकमल सहकार कनि। गॾिजाणी में समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई।